अस्सलाम वालेकुम दोस्तों, सिंधी अदब जी दुनिया में भली कार। दोस्तों, शामिल कयूं था क़ससुल अंबिया जे सिलसिले मंझां हाबील ऐं काबील जी कहाणी। अल्लाह पाक क़ुरान मजीद में सूरह अल माइदा जी आयत नंबर 27 में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे हुकुम फरमायो त तव्हां अहले किताब ऐं समूरी उम्मत खे हज़रत आदम अलैहिस्सलाम जे ॿिनि पुटनि जे हिक सचे किस्से बाबति आगाह कयो। उन ई हुकुम करण में इहा हिकमत अमली हुई त माज़ीअ जा वाक़िआ ऐं तारीख़ पंहिंजे दामन में बेशुमार इबरत ऐं नसीहत आमूज़ ॻाल्हियूं रखनि था। इहो ई तारीख़ जो असुल रूह आहे। उन करे क़ुरान शरीफ़ जो तौर तरीक़ो हर जॻह अहिड़ो ई आहे। क़ुरान शरीफ़ हर मौक़े ऐं महल मुताबिक़ को न को वाक़ियो बयानु करे छॾे थो, जंहिं मां मक़सदु इबरत ऐं नसीहत निमाया करणु हूंदो आहे। रुगो किस्सो बयानु करणु मक़सूद न हूंदो आहे। हज़रत आदम अलैहिस्सलाम जे ॿिनि पुटनि हाबील ऐं काबील जी कहाणी बि उन ई सिलसिले जी हिकु कड़ी आहे। हिन कहाणी में ईंदड़ नस्लुनि लाइ काफ़ी सारियूं नसीहतूं ऐं अचरज में विझंदड़ ॻाल्हियूं आहिनि। उन ई कहाणी में कंहिं इंसान जो नाहक रतु वहाइणु ऐं उन जी तबाहीअ जो बयानु करे क़ौम खे एतिदाल पसंदी जो सबक़ु सेखारियो वियो आहे। क़ौम लाइ हिकु अहम क़ानून तश्कील ॾिनो वियो आहे त जहिड़ी तरह हक़ जी हिमायत ऐं बातिल सां बग़ावत लाइ जान जी क़ुर्बानी ॾियण खां कीॿाइणु जुर्म आहे, अहिड़ी तरह कंहिं बेॾोही इंसान खे नाहक क़तल करण बि हिकु वॾो जुर्म शुमार थिए थो। असुल किस्सो हिन रीत आहे त जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम ऐं बीबी हवा दुनिया में तशरीफ़ फरमा थिया ऐं इंसानियत जी नस्ली वाध वेझ शुरू थी, तॾहिं बीबी हवा खे हर हिकु हमल मां 2 ॿार पैदा थींदा हुआ, हिकिड़ो छोकिरो ऐं ॿी छोकिरी। अल्लाह ताला ज़माने जी ज़रूरत जे लिहाज़ खां आदम जी शरीयत में ख़ासि हुकुम जारी फ़रमायो हो त हिकिड़े ई हमल दौरान पैदा थियण वारा ॿार पाण में हक़ीक़ी भाउ भेण हूंदा ऐं उन्हनि जो पाण में निकाह हराम हूंदो। अलबत्ता ॿिए हमल मां पैदा थियल छोकिरी ऐं छोकिरा सॻा भाउ भेण न हूंदा, तंहिं करे उन्हनि जे विच में निकाह जाइज़ हूंदो। पोइ थियो ईअं जो काबील सां गॾु पैदा थियल भेण हसीन ऐं जमील हुई ऐं हाबील जी सॻी भेण कोजी हुई। क़ानून मुताबिक़ काबील जी हाबील जे सॻी भेण सां ऐं हाबील जी काबील जी ख़ूबसूरत भेण सां शादी रथियल हुई। काबील पंहिंजी भेण जो हुस्न ऐं जमाल ॾिसी हाबील ते नाराज़ थी वियो ऐं ज़ोर भरणु लॻो त आउं पंहिंजी सॻी भेण सां लाऊं लहंदुसि। हितां खां हुस्न परस्ती जी इब्तिदा थी। जॾहिं शहवत ऐं लज़तूं वधी वेंदियूं आहिनि त अकुल ते पर्दा पइजी वेंदा आहिनि। नतीजे में इंसान फितरत जूं हदूं ओरांगे खुदाई क़ानूननि खे ठुकराए छॾींदो आहे। हाबील ऐं काबील जी क़ुर्बानी। हज़रत आदम अलैहिस्सलाम शरई क़ाइदे जो लिहाज़ कंदे काबील जी रिथ क़बूल न कई। ॿिन्ही भाइरनि में सुलह कराइण लाइ हीउ फ़ैसिलो कयाईं त तव्हां गॾिजी अल्लाह साईं जे हुज़ूर में पंहिंजी पंहिंजी क़ुर्बानी पेश करियो। जंहिंजी क़ुर्बानी क़बूल थिए उन जे हक़ में फ़ैसिलो क़ाइमु कयो वेंदो। अहिड़ी तरह इंसानियत जी तारीख़ में पहिरियों केस दाख़िल थियो ऐं पहिरीं अदालत क़ाइमु थी, जंहिंजो जज हज़रत आदम अलैहिस्सलाम पाण हो। जवाबदार ऐं फ़रियादी संदसि पुट हुआ। उन ज़माने में क़ुर्बानी जी क़बूलियत जे लाइ इल्हामी दस्तूर हूंदो हो त क़ुर्बानी कयल शइ कंहिं बुलंद जॻह ते रखी वेंदी हुई। जेकॾहिं आसमान मां बाहि आई ऐं उहा शइ सड़ी रख थी वई त सम्झो वेंदो हो त क़ुर्बानी क़बूल थी। जेकॾहिं ईअं न थियो त सम्झिबो हो त इहा क़ुर्बानी क़बूल न थी। ॿई भाइर पंहिंजो केस वेहण लाइ क़ुर्बानीनि जी तयारी में शुरू थी विया। हाबील वटि रिढुनि ऐं ॿकरियुनि जो धण हो, सो हुन पंहिंजे धण मां हिकु बहितरीनु घटे जी क़ुर्बानी लाइ चूंड कई। काबील जो धंधो ॿनी ॿारो हो। हुन सड़ियल ॻरियल गाह जी भरी खईं। ॿिन्ही पंहिंजी पंहिंजी क़ुर्बानी हिकु वॾे ॾूंगर ते रखी छॾी। हज़रत आदम अलैहिस्सलाम हथ मथे खणी अल्लाह साईं खां दुआ कई त आसमान मां जोत आई। हाबील जी क़ुर्बानी सड़ी वई ऐं काबील जी क़ुर्बानीअ ते को असरु न थियो। काबील खे नाकामी सबबां ॾाढी रुसवाई थी। साड़ में अची भाउ खे चवणु लॻो त तूं मुंहिंजी भेण सां शादी करण तां हथु खण या वरी मौत खे मुंहुं ॾे। जॾहिं माण्हू मुफ़ाद परस्त थी वेंदो आहे त सभु कुझु विसारे छॾींदो आहे। सवाब, गुनाह, चङाई, बुराई
ऐं हक़ नाहक़ जो फ़र्क़ु वटसि रहंदो ई कोन आहे। नतीजे में हू क़ानून, ज़ाब्ते ऐं इख़लाक़ जूं हदूं उरांगे झेड़नि ऐं झगड़नि जो बुनियादु विझंदो आहे। हिन जो अकुलु, मुहबत, ज़रूरत ऐं मीठास जे मयारनि खां अंधो थी वेंदो आहे। अहिड़ी तरह क़ौमनि जी तारीख़ में क़ाबील सभ खां अॻु हसद ऐं साड़ जो बुनियादु विधो। पंहिंजी नियत जी खोट ऐं मन जी मिराण सबबि हाबील खे क़तल करण जी सिट सिटणु लॻो। यादि रहे त कंहिं बि क़ौम जे फ़र्दनि में जॾहिं हसद ऐं साड़ जी बीमारी वधी वेंदी आहे त उन क़ौम जे फ़र्दनि खे पंहिंजूं नालाइकियूं ऐं कोताहियूं नज़र न ईंदियूं आहिनि। क़ौम जो हर फ़र्द पंहिंजी नाकामी ऐं हार जा कारण ॿिए फ़र्द में ॻोल्हींदो आहे। क़ौम जो हर फ़र्द बाहिमी इंतकाम ऐं बदिले वठण लाइ तयारु थी वेंदो आहे। अहिड़ी तरह हिकु मज़बूत ऐं बावकार क़ौम चिड़विछिड़ थी पंहिंजी हैसियत विञाए खोखली थी वेंदी आहे। अञा हाबील ऐं क़ाबील में शिकतान जारी हुई। ओचितो मौक़े जो फ़ाइदो वठंदे क़ाबील जे साम्हूं शैतान ज़ाहिरु थियो। शैतान हिकु पखी पकड़ियो ऐं उनजो मथो हिकु पथर ते रखी मथांसि ॿियो पथर वहाए कढियईं। पखी मरी वियो ऐं क़ाबील खे क़तल करण जो तरीक़ो सम्झ में अची वियो। हाणे क़ाबील मौक़े जी ताड़ में हो। हिकिड़े ॾींहुं हाबील गहरी निंड में सुतो पियो हो। क़ाबील ॻरो पथर खणी खेसि मथे ते हंयो त हाबील मरी वियो। क़ाबील दुनिया जी तारीख़ में पहिरियों क़ातिल शुमार थियणु लॻो। दुनिया में पंहिंजे ॿांह ॿेली ऐं मददगार भाउ खां महरूम थी वियो। माउ पीउ जी नाराज़गी बि सिर ते अची वई। आख़िरत में ज़ुल्म ऐं ॾाढ जे करे अलाह सां ई नाराज़ थी पियुसि ऐं खेसि सख़्तु सज़ा भोगणी पई। हदीस शरीफ़ में आयो आहे त 2 गुनाह अहिड़ा आहिनि जिन जो बदिलो दुनिया में मिली वञे थो। हिकु क़तल, ॿियो पाड़ेसरनि सां ख़राबु सलूक करणु। पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फ़रमान आहे, दुनिया में जॾहिं बि को माण्हू ज़ुल्म जे नमूने क़तल थिए थो त उनजो गुनाह क़ाबील खे ज़रूरु थिए थो, छाकाणि त क़ाबील ई दुनिया जो पहिरियों शख़्स आहे जंहिं अहिड़ी बेरहम रस्म जी शुरूआति कई। नेठ हाबील जे क़तल खां पोइ क़ाबील वाइड़ो थी वियो त हाणे हिन लाश खे केॾांहुं कजे, छाकाणि त हाबील दुनिया जो पहिरियों मैयत हो। क़ाबील खे उन जी दफ़न करण जी का कल कान हुई। हुन पंहिंजे भाउ जो लाश कुल्हे ते खंयो ऐं हैरान परेशान झंगनि में घुमंदो रहियो। अलाह ताला क़ाबील खे दफ़नाइण जो तरीक़ो सम्झाइण लाइ हिकिड़े कांव खे मोकिलियो, जंहिंजी चुंभ में ॿियो मोल कांव हो। कांव छा कयो जो मोल कांव ज़मीन ते रखी पंहिंजी चुंभ ऐं पेरनि जी मदद सां खॾ खोटियईं ऐं मोल कांव खॾ में रखी मिटी वराए पूरे छॾियईं। क़ाबील ही समूरो मंज़र ॾिसंदो रहियो। खेसि पंहिंजी बेवकूफ़ी ऐं चरियाप जो अहसासु थियणु लॻो त आउं हिन कांव खां बि वयुसि। मूं में कांव जेतिरो बि अकुलु न हो त अॻ में ई पंहिंजे भाउ जो लाश लटे छॾियां हा, कंहिंखे का कल ई न पवे हा। बहरहाल अलाह ताला जी हिकमत हुई। उन मां मक़सदु क़ाबील खे पंहिंजी नादानी ऐं अणॼाणाई जो अहसासु हिन दुनिया में ई ॾियारणु हो। जेके माण्हू फितरत जे क़ानून ऐं पंहिंजे ज़मीर जी परवाह न कंदा आहिनि, तिन खां जानवर बि भला आहिनि। अहिड़ा माण्हू ज़िंदगी में वहशत ऐं उघाड़प जा तौर तरीक़ा सिखण लाइ जानवरनि जी रहनुमाई जा मोहताज हूंदा आहिनि। अलाह ताला जो क़ानून रहियो आहे त जॾहिं को माण्हू संदसि ॿुधायल वाट छॾे ॾींदो आहे ऐं ख़ुदा जा हुकुम ऐं नसीहतूं ॿुधण खां पंहिंजा कन ऐं अखियूं बंदि करे छॾींदो आहे त अलाह ताला खेसि उन जी नादानी ऐं बेवकूफ़ी जी सज़ा ॾियण ख़ातिर मथसि हिकिड़ो शैतान मुसलित करे छॾींदो आहे, जेको खेसि हक़ ऐं सच जी वाट खां थेड़ींदो रहंदो आहे। उन ई क़ानून खे क़ुर करीम हिन लफ़्ज़नि में बयानु कयो आहे, जेको माण्हू अलाह ताला जी यादि खां मुंहुं मोड़े छॾींदो आहे, असां उन मथां हिकु शैतान मुक़ररु करे छॾींदा आहियूं, जेको ॾींहुं राति संदसि साथी हूंदो आहे। जॾहिं क़ाबील पंहिंजे भाउ हाबील जूं दिलनशीन नसीहतूं क़बूल न कयूं ऐं नेठि पंहिंजी संग दिलीअ जो मुज़ाहिरो करे वेठो त मथसि खलकणहार जी फटकार नाज़िल थी। उनजो हसीनो जमील बदन कारो ऐं कूझो थी वियो। नाहक रत वहण सबबि काइनात जी हर शइ मुतासिर थियणु लॻी। वणनि में कंडा पैदा थी विया, खाधे खुराक जा ज़ख़ीरा सड़णु लॻा। गुलनि जूं हसीनो जमील मुखड़ियूं खुशबू ऐं ज़ाइको विञाए वेठियूं। पाणी मेरो थी वियो ऐं ज़मीन मेरी थी वई। चवनि था त आदम अलैहिस्सलाम खे जॾहिं हिन ॻाल्हि जो पतो पियो त हुन पूरा 100 साल कॾहिं बि न मुस्कुरायो। दोस्तो, हाबील ऐं क़ाबील जे हिन किसे मां
इहो बि हिकु सबक़ु मिले थो त धरतीअ ते जेके बि ॾोह थियनि था तिन जो असरु वणनि टिणनि पखियुनि पखनि जबलनि टकरनि खां वठी माण्हुनि मिरुनि ताईं हर शइ ते थिए थो। हर गुल जी मुखड़ी कोमाइजी वञे थी।